नाज़रीन हिते असीं मौजूद आहियूं झूलेलग ॻोठ ग़ुलाम हुसैन पितावी में दे 315 ही इलाइक़ो जेको आहे सो ॿोॾियुनि में मुसलसल ॿुॾी वियो हो। हिते जेके पस मंज़र में अव्हांखे नज़र अचनि पिया जेके किरियल घर आहिनि। हिते सिंध डॉक्टर्स यूके पारां 32 घर जेको सो हिते ठाहे ॾिना पिया वञनि फ्री ऑफ कास्ट हिकिड़ो मॉडल विलेज जे तौर ते हिते जेको आहे सो ऐं जेका ज़मीन आहे सो ॻोठाणनि जेका असां ॾिनी आहे। सन 2002 खां वठी कमु करे रही आहे ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में कमु करे रही आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ वक़्त ईंदड़ ॿोॾूं ऐं बरसाति मुतासिरीन जी असां मुकमल मदद कई आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां मदद कई आहे। असांजो घणो तणो जेको कमु आहे हैदराबाद, मटियारी ऐं सैदाबाद में आहे। असांजा घर किरी विया हुआ, हितां खां पुराणो ढोरो जेको आहे ऐं LBW उहे असांखे ॿोड़ीनि था। असांजो ॻोठु जेको आहे सो हितां खां 1 किलोमीटर ते आहे ऐं 2011 में 2020 में ऐं हींअर बि जेको सो अटैक थियो, इन में असांजो ॻोठु जेको आहे सो सफ़ा ख़तमु थी वियो। हिननि असांजे ॻोठ जो विज़िट कयो ऐं विज़िट करण खां पोइ हिननि इहो असांखे ॿुधायो त बाबा तव्हां जेको आहे सो हिते पाण इदारे सां गॾु कमु करियो ऐं असां जेको आहे सो हिननि खे मज़ूरी तौरु असां हिते कमु करियूं था। मज़ूरी असांखे कोन ॾींदा, पंहिंजे घर जी मज़ूरी पाण करियूं था ऐं घर जेके आहिनि ओसर फाउंडेशन वारनि असांखे ॾिना। यूके जा सिंधी डॉक्टर्स एसोसिएशन यूके पारां हिन ॻोठ में तव्हां ॾिसो त 32 घरनि जी तामीर हींअर जारी आहे ऐं आऊं तमामु थोराइतो आहियां यूके जे डॉक्टर्स जो, जिन पंहिंजे सिंधी माण्हुनि जो ख़्यालु रखियो ऐं उते पैसा मोकिलिया। तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं 2022 जी ॿोॾ खां पोइ हिन ॻोठ में जेको आहे सो एतिरो डेवलपमेंट जो कमु कयो। हिन में इहो आहे त मज़दूरी जेका आहे उहा असां पंहिंजी मज़दूरी आहे, बाक़ी जेको बि अख़राजात आहिनि वारा जेके आहिनि बर्दाश्त कंदा। बाय प्रोफेशन ऑर्थोपेडिक सर्जन आहियां, पर असां साॻे वक़्तु ख़िदमत ख़ल्क़ कयूं था, छो जो असां सिंध मां आहियूं त सिंध जी ख़िदमत करियूं था। हिन जेके गुज़िरियल बरसातनि में सॼी सिंध में कमु कयो, जंहिंमें KN शाह, मेहड़, मटियारी ऐं प्लस में मीरपुर ख़ासि जा जेके ॻोठ हुआ उन्हनि में ही तव्हांखे अॼु जेका तक़रीब हुई हिते मॉडल विलेज ठाहिण पिया वञूं SDU के ओसर विलेज जे हवाले सां। इहो पहिरियों ॻोठ आहे जेको हिन मुंहिंजे ख़्याल में सिंध धरती ते मॉडल विलेज ठहणु वञे पियो। कैमरामैन अली जान ख़ासकेली सां ख़ालिद सदफ़ KTN न्यूज़।